मरियम नवाज़ चयो आहे त नेब नोटिस में कुछ भी नाहे, मूंखे नुक़सान पहुचाइण लाइ घुरायो वियो। हुकूमत खे पहिरीं अचण जो शौक़ हो, हाणे वञण जो ख़ौफ़ आहे। बेगुनाह कारकुननि ते तशद्दुद कयो वियो। नेब जी दहशतगर्दी अॼु खुली साम्हूं अची वई। मॉडल टाउन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त नेब में पेशी दौरान पुलिस जी वर्दी पहिरियल पथराव करे मुंहिंजी गाॾी जा शीशा टोड़िया। हीअ असांखां ॾिनल आहिनि, जेकॾहिं असांखे घुरायो था त एतिरो हौसलो बि रखो। हज़ारे कारकुन नून लीग सां मोहबत ख़ातिर निकिता, जेके पुरअमन हुया। हुन चयो त मौजूदा हुकूमत खे पहिरीं अचण जो शौक़ हो, हाणे वञण जो ख़ौफ़ आहे। सर्वे थिए पई, जंहिंमें नून लीग जो ग्राफ अञा वधीक थियो आहे। मालूम थियो आहे त हुकूमत खे रुगो 6 महीननि जी मोहलत मिली आहे। नून लीग जी नायब सदर चयो त नेब नोटिस में मूं ते को बि इल्ज़ाम नाहे। नोटिस में चयो वियो आहे त शायदि अव्हां का ज़मीन ख़रीद कई। हुन चयो त मूंखे घुराइण जो मक़सदु मूंखे नुक़सान पहुचाइण हो। हुननि वटि असां ख़िलाफ़ के सबूत न आहिनि। नून लीग जी नायब सदर चयो त अॼु नेब जी दहशतगर्दी खुली साम्हूं अची वई। बेगुनाह कारकुननि ते पथराव ऐं शैलिंग कई वई। मरियम नवाज़ चयो त मौजूदा हुक्मरान त नवाज़ शरीफ़ जे मंसूबनि ते पंहिंजूं तख़्तियूं पिया लॻराइनि। अव्हां जा असेंबली मेंबर पंहिंजे तकनि में वञण जे बि क़ाबिल न आहिनि। नक्शो ठाहिण सां कश्मीर नाहे मिलंदो।